ही सही पुठियां जेको एक्सचेंज वारो आहे करंसी एक्सचेंज वारो इन खां मूं 100 न्यूज़ीलैंड डॉलर एक्सचेंज कराया आहिनि ऐं 100 न्यूज़ीलैंड डॉलर जा असांखे हिते मिलिया आहिनि 17,803 रुपया। तक़रीबन साॻी रेट आहे पाकिस्तान जहिड़ो। जेकॾहिं उते बि 100 डॉलर कराइजनि त उते 17,000 रुपए जे क़रीब मिलंदा, हिते 803 रुपया खनि वधीक मिलिया आहिनि। त हिननि जो हाल ऐं असांजो हाल हिकु जहिड़ो आहे। बहरहाल इन एक्सचेंज वारनि असांखे इहो ॿुधायो आहे की तव्हां ॿाहिरां जेको आहे सो तव्हां वेंदो गेट खां ॿाहिरि लेफ़्ट साइड ते टर्न कंदव त थोरो अॻियां वेंदव त टैक्सी बि मिली वेंदियूं ऐं टुक टुक वग़ैरह बि मिली वेंदो। टुक टुक टैक्सी खां थोरो सो सस्तो आहे, उहा असांखे वठी वेंदी। हितां खां पीता स्टेशन आहे रेलवे स्टेशन, जितां खां कैंडी जे लाइ असांखे सुबुह जो ट्रेन मिलंदी। सो असीं हींअर निकिरूं था ॿाहिरि ऐं टैक्सी या टुक टुक जेका बि मिले ऐं जेका सस्ती पवे त उहा असांखे पीता स्टेशन ते वठी वञे। 20 मिंटनि जो चवनि था, तक़रीबन 20-25 मिंटनि जो रस्तो आहे, फ़ासिलो आहे। पोइ हुते को ॾिसूं था होटल वग़ैरह बि ॻोल्हियूं था, राति स्टे कयूं ऐं पोइ जेको आहे सुबुह जो कैंडी रवानो थींदासीं। हीअ सही साम्हूं संजू बाबा वञे पियो ऐं मूंखे अॻियां वठी पियो वञे। ऐं बि हिन कॾहिं लॻो पियो आहियां। हाणे हिन जो ब्रदर जेको आहे, भाउ जेको आहे सो उहो टैक्सी चए थो उनजी आहे, उहो तव्हांखे वठी वेंदो। ओ ये तो सर बड़ी गाड़ी में हमें बिठा रहा है, पजेरो में, लैंड क्रूज़र में। भाई ये कह रहा है कि ये बड़ी गाड़ी है आपके लिए। हाय सर, हाउ आर यू?